रिपोर्ट फ़हीम अली जटमातली में जिस्कम ऐं केरी इताद जे जनरल सेक्रेटरी तरफ़ां हाजी सावण जी बरतरफ़ कयल मुलाज़िमनि जे हक़ में एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन बस स्टॉप ते धरणो हयो वियो। तफ़सील मूजिब जिस्कम ऐं केरी इताद जे जनरल सेक्रेटरी जी अॻवानी में हाजी सावण जी बरतरफ़ कयल मुलाज़िमनि जे हक़ में रैली कढी यूसी हाजी सावण जे चेयरमैन ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते जिस्कम अॻवान फ़याज़ बिरोही केरी इताद जे जनरल सेक्रेटरी ख़ालिद हुसैन केरी चयो त हाजी सावण जे चेयरमैन अली नोतकाणी टिनि मुलाज़िमनि खे बरतरफ़ कयो आहे जेको सरासर ग़लत अमल ऐं वॾो ज़ुल्म आहे, जेकी यूसी हाजी सावण जा 15 साल पुराना मुलाज़िम आहिनि जिन खे बरतरफ़ कयो वियो आहे। बाक़ी जेकी 2021 जा नवां मुलाज़िम भर्ती थियल आहिनि उन्हनि जी ड्यूटी बि हले पई त पघार बि चालू आहे। हिननि चयो त नंढनि मुलाज़िमनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। 3 मुलाज़िमनि खे बरतरफ़ करे हिननि जे बचनि खां रोज़गार खसियो पियो वञे। असांजी हाजी सावण जे टाउन इंतिज़ामिया ऐं लोकल गवर्नमेंट समेत डीसी बदीन खां मुतालबो था करियूं त हिननि बरतरफ़ कयल मुलाज़िमनि जा रहियल पघार ॾिना वञनि, हिननि सां नाइंसाफ़ी बंदि कई वञे। ॿी सूरत में यूसी हाजी सावण जे टाउन कमेटी गेट अॻियां एहतजाज करे मुकमल रोड ब्लॉक कंदासीं। एहतजाज जा दायरा पिणु वसी कया वेंदा।